नायब वज़ीर आज़म इसाक डार जो चमड़ा है त ॻाल्हियुनि जे अमल में शरीक वफ़दनि जा शुक्रगुज़ार आहियूं। ॿिन्ही मुल्कनि वज़ीर आज़म जी दरख़्वास्त ते हाकारी रद्दअमल ॾिनो। इसाक डार जो चवणो हो त नायब सदर JD वैंस जी क़यादत में अमेरिकी वफ़द पाकिस्तान आयो। स्पीकर बाकिर कालीपॉफ जी क़यादत में ईरानी वफ़द ॻाल्हियुनि में शिरकत कई। नायब वज़ीर आज़म जो चवणो हो त ॿिन्ही वफ़दनि विच में जामा तामीरी ॻाल्हियुनि जा केतिरा ई दौर थिया। हुन नायब वज़ीर आज़म तौर ऐं फील्ड मार्शल आसिम नीर ॻाल्हियुनि में मदद कई। संदसि चवणो हो पाकिस्तान अमन लाइ किरदार अदा कंदो रहंदो। पाकिस्तान ॿिन्ही मुल्कनि विच में ॻाल्हियुनि जे अमल में मददगारी जो किरदार अदा कंदो रहंदो। हुन जो चवणो हो त धुरियुनि तरफ़ां पाकिस्तान जे हाकारी किरदार जे एतराफ़ ते थुराइता आहिनि। उमीद आहे त ॿई मुल्क ख़िते में ऐं दुनिया में पायदार अमन ऐं ख़ुशहाली लाइ हाकारी सोच सां अॻिते वधंदा। इसाक डार जो चवणो हो त उहो ज़रूरी आहे त ॿई मुल्क जंगबंदी जारी रखण जे अज़्म ते क़ाइम रहनि। अवा खे आगाह कयूं पिया। नायब वज़ीर आज़म इसाक डार जो चवणो आहे त ॻाल्हियुनि जे अमल में शरीक वफ़दनि जा शुक्रगुज़ार आहियूं। ॿिन्ही मुल्कनि वज़ीर आज़म जी दरख़्वास्त ते हाकारी रद्दअमल ॾिनो। इसाक डार जो चवणो हो त नायब सदर जे JD वैंस जी क़यादत में अमेरिकी वफ़द पाकिस्तान आयो। स्पीकर बाकिर कालीपॉफ जी क़यादत में ईरानी वफ़द ॻाल्हियुनि में शिरकत कई।